प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां मुंहिंजो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अव्हांखे ॾेखारींदासीं हैदराबाद में शहबाज़ दुरानी जे नाले सां अवॉर्ड तक़रीब मुनक़िद कई वई आहे। शहबाज़ दुरानी सिंध जो वॾो टैलेंट हुयो, सिंधी फिल्मनि ड्रामनि जो तमामु वॾो अदाकार हुयो, वॾो किरदारु हुयो। उन जी यादि में अवॉर्ड तक़रीब मुनक़िद कई वई आहे सिंध म्यूज़ियम में। ऐं अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि उहे सिंध जा जेके अदाकार आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत नंढियूं नंढियूं तक़रीबूं या वॾा वॾा प्रोग्राम कराए पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त हिन तक़रीब में जेके आर्टिस्ट आया आहिनि, फ़नकार आहिनि, गुलूकार या जेके लेखक आहिनि, ड्रामनि जा प्रोड्यूसर आहिनि, उन वॾे अंग में शिरकत कई आहे। उन में औरतूं अदाकार बि आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको सिंध जो टैलेंट आहे उन टैलेंट खे उहा पजीराई मिली छो नथी सघे, जेका दुनिया जे अंदरि टैलेंट खे पजीराई मिले थी। कोशिशि करे उन्हनि खां इहो सुवाल बि पुछिबो ऐं शहबाज़ दुरानी जे हवाले सां शहबाज़ दुरानी जी ज़िंदगी बाबति बि हिते मौजूदु जेके अदाकार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मौसीक़ी बि हिन में जेको आहे सो रखी वई आहे। मौसीक़ी जे हवाले सां बि नाले वारनि मौसीक़ारनि जेको आहे सो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। कोशिशि करे उन्हनि गुलूकारनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कंदासीं, कराईंदासीं त आख़िर सिंध जे टैलेंट खे कीअं पजीराई मिली सघे थी ऐं कहिड़नि सबबनि जे करे उहा पजीराई मिली न सघी आहे। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था। मुख़्तलिफ़ वॾा वॾा टैलेंट सिंध जा उहे अॼु सिंध म्यूज़ियम में शहबाज़ दुरानी अवॉर्ड तक़रीब में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि वॾनि नालनि में मंज़ूर मुराद तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे। जीअं जेको आहे शहबाज़ दुरानी जो नालो आहे, तहिड़े ई नमूने सां उन सां गॾु कमु कंदड़ ऐं हिकिड़ो वॾो सिंध जो टैलेंट असां सां मौजूदु आहे। उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। मंज़ूर साईं, अवां तमामु वॾो टैलेंट आहियो, सिंध जो वॾो कमु कयो आहे सिंध लाइ, सिंधी ड्रामनि लाइ, स्टेज प्रोग्राम। कीअं पिया ॾिसो त सिंधी जेको असांजो टैलेंट आहे, अदाकार आहे, उनखे उहा पजीराई मिली आहे जेका मिलणु घुरिजे ऐं जेकॾहिं न मिली आहे त उनजो सबबु छा आहे, कहिड़ा कारण आहिनि जो सिंधी अदाकार खे उहा पजीराई मिली न सघी आहे? फनकारनि खे प्रमोट करण वारा इदारा आहिनि, उन्हनि जी तरफ़ां मोट चङी कान्हे। ऐं जीअं त असांजी उर्दू इंडस्ट्री आहे, जीअं उहे आर्टिस्ट ख़ुशहाल आहिनि, अहिड़ी लेवल सां असांजा आर्टिस्ट ख़ुशहाल न आहिनि। उन्हनि जा सबब आम ॼाणूं था ऐं सभिनी खे चङी तरह सां ॼाण बि आहे हिन ॻाल्हि जी। फन जी कमी थी आहे छा सिंध में जो हाणे तव्हां जहिड़ो टैलेंट पैदा नथो थी सघे? टैलेंट सभु तमामु सुठो आहे, पर उन्हनि जूं जेके घुरिजूं आहिनि, ज़रूरतूं आहिनि, उहे पूरियूं नथियूं थियनि। जॾहिं उन जूं घुरिजूं ऐं ज़रूरतूं असांजा मीडिया चैनल जेके आहिनि उहे पूरियूं कंदा त इनशा तव्हांखे सुठी रिज़ल्ट ॾींदा। चवण जो मक़सदु आहे त फाइनेंशियल सपोर्ट हुअणु घुरिजे उन्हनि खे। शहबाज़ दुरानी जे लाइ छा चवंदा? शहबाज़ दुरानी साहिब खे मां बाबा चवंदुसि, छाकाणि जो तमामु हिकिड़ो सीनियर असांजो तमामु हिकिड़ो चइबो त मुशक़त वारो, महिनत वारो आर्टिस्ट हो, जंहिं सिंधी सां गॾु धारियुनि ॿोलियुनि जे ड्रामनि में, फिल्मनि में बि कमु कयो आहे, इवन इंटरनेशनल लेवल जी फिल्मनि में बि कमु कयो आहे। ऐं तमामु प्यारो इंसानु हूंदो, मोहबत कंदड़ माण्हू हो, जंहिंजी खोट तमामु महसूसु पई थिए। अहिड़ा फ़नकार सदिने पैदा थींदा आहिनि। सभ खां पहिरियां इहो चवंदुसि त सिंध में टैलेंट तमामु घणो आहे। असां वटि स्टेज जा, थिएटर जा, रेडियो जा, टीवी जा नामवर आर्टिस्ट मौजूदु आहिनि ऐं उन में नौजवान बि आहिनि। अॼुकल्ह असांजी पूरी कोशिशि आहे त नौजवाननि खे प्लेटफॉर्म मुहैया कयूं, जो असां भिटाई आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म तां 100,000 थिएटर करे रहिया आहियूं। पर ॾिसो, आर्टिस्ट जी ज़िंदगी तब्दील तॾहिं थींदी जॾहिं हुननि खे इदारनि खां सपोर्ट मिलंदी। हाणे इदारा कहिड़ा? असां पहिरियों आहे सिंध गवर्नमेंट ऐं कल्चर डिपार्टमेंट। ॾिसो, अॼु हर दोस्त खे अवॉर्ड मिले पियो, पंहिंजो भाड़ो किरायो करे आयो, अवॉर्ड वठी वञी घरु रखी छॾंदो, न हुनखे को प्लेटफॉर्म मिलियो, न हुनखे को परफॉर्मेंस जो मौक़ो मिलियो। तंहिं करे आउं स्पेशली गवर्नमेंट सिंध कल्चर डिपार्टमेंट जे मिनिस्टर साईं ज़ुल्फ़कार अली शाह खे इहा गुज़ारिश कंदुसि त आर्टिस्टनि जी फ़िलहा बहबूद जो बेस्ट ज़रियो इहो आहे त हुनखे सॼी सिंध में थिएटर फेस्टिवल कया वञनि। स्पेशली अॼु असां हैदराबाद में बीठा आहियूं, मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे
त थिएटर फेस्टिवल कया वञनि हैदराबाद में, जीअं हैदराबाद जा मेल फीमेल आर्टिस्ट उन्हनि खे प्लेटफॉर्म मिले, उहे अचनि परफॉर्मेंस कनि मुख़्तलिफ़ किरदारनि में, उन में स्टोरी राइटर्स खे बि सपोर्ट मिलंदी, डायरेक्टर्स खे बि सपोर्ट मिलंदी, ऐं असांजा मेल फीमेल आर्टिस्ट सीनियर जूनियर उन्हनि खे जॾहिं मौक़ो मिलंदो, उन्हनि खे जॾहिं चेक मिलंदा, उनखे जॾहिं 4 पैसा मिलंदा, त हुननि जूं बीमारियूं ख़तमु थींदियूं, हो हिमत हौसले सां अॻिते वधंदा, जवान थींदा। ॾिसो अॼु जो दौरु जिते हर तरफ़ महांगाई आहे, परेशानी आहे, हिकिड़ो अहिड़ो दौरु आहे जंहिंमें हर माण्हू तकलीफ़ में आहे, बीमारी में आहे, टेंशन में आहे, ठीकु आहे। त इहो टेंशन में बीमारियुनि खे, इन्हनि मसइलनि खे सिर्फ़ु आर्ट ऐं कल्चर, म्यूज़िक, थिएटर, रक़्स इहे ॿाहिरि कढी सघनि था। ऐं मुल्क में जेका इंता पसंदी जी हिकिड़ी लहर तेज़ी अख़्तियार कई आहे, उन जो मुक़ाबिलो सिर्फ़ु आर्ट ऐं कल्चर करे सघे थो, ऐं उहो तॾहिं करे सघे थो जॾहिं असांजी सिंध गवर्नमेंट, असांजी फेडरल गवर्नमेंट उहा आर्ट कल्चर प्रोमोट करण लाइ फंड्स रखंदी, या फंड्स प्रॉपर उन्हनि आर्टिस्टनि ताईं पहुचाईंदी न, त तब्दीली ईंदी, ऐं असांजो टैलेंट जेको आहे उनखे मौक़ो मिलंदो, उहो अॻिते वधंदो, हू परफॉर्म कंदो, रक़्स कंदो, टीवी स्टेज रेडियो हर जॻह ते हू हुन जा जॾहिं प्रॉब्लम हल थींदा न, त साईं तब्दीली ईंदी। ख़ुशी थी आहे। ऐं 24 सालनि खां पोइ आयो आहियां ॿाहिरि मुल्क मां, अमेरिका मां, उते बिज़नेस जे सिलसिले में रहियल हुउसि। पोइ इहे 24 साल मां पंहिंजे टेलीविज़न खां कटिजी वियो हुउसि। पर जीअं ई वापसि आयो आहियां, मूं हिते जेको नयो टैलेंट ॾिठो आहे, उहो पंहिंजी जाइ ते सुठो कमु कनि पिया। पर वरी बि मां उन्हनि खे एडवाइस इहा ई ॾींदुसि, इहा ई ॻाल्हि कंदुसि त जीअं असांजे ज़माने में मंज़ूर मुराद हो, आउं हुउसि, साईं शफ़ी मोहम्मद शाह, फरीद नवाज़ बलोच, गुलाब चांडियो, अनवर सोलंकी, मुश्ताक जसकाणी, सभु उहे नाला आहिनि जिन उन ज़माने में PTV खे असुल ईअं जॻायो वेठो। ऐं माण्हू बाक़ाइदा उहो वक़्तु जॾहिं ड्रामो, जंहिं असांजो मशहूरु ड्रामो मिल्कियत रहियो, मिल्कियत खां पोइ धुबण ऐं मारवी राणीअ जी कहाणी, कंहिंखे पोइ उर्दू में दीवारे कयोसीं, इहे सभु ड्रामा हलिया। ऐं उन खां पोइ जॾहिं हाणे ड्रामा ॾिसूं था त उन में फ़र्क़ु अचे थो। सिर्फ़ु उहे पंहिंजी महिनत कनि पिया, पर उनखे अञा का सुठी गाइडलाइन कान मिली आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, एतिरनि सालनि खां पोइ आयो आहियां, ऐं मां ॾिठो आहे हिते तमामु घणो इहो जेको शो बिज़नेस जी ज़िंदगी वरी अॻिते वधे पई। हैदराबाद सिंध म्यूज़ियम में मौजूदु आहियूं, शहबाज़ दुरानी एवॉर्ड तक़रीब, जंहिंमें सिंध जे नाले वारनि अदाकारनि, फ़नकारनि ऐं शाइरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। शहरी बि उन मां तमामु घणो मज़ो वठी रहिया आहिनि। ऐं शहबाज़ दुरानी एवॉर्ड, शहबाज़ दुरानी हिकु वॾो जेको टैलेंट हुयो सिंध जो, अहिड़े ई नमूने सां शबीरा असांजी फ़ख़्र फ़नकार आहे, जेका सिंध जे लाइ तमामु वॾो फ़ख़्रु हुई। उन मरहुमा जी नियाणी असां सां ऐनी मौजूदु आहे। छा पिया सम्झो त जेका सिंधी फ़नकारनि खे, अदाकारनि खे मोट मिलणु घुरिजे, जिते सॼी दुनिया जे अंदरि फ़न जी वॾी क़दुरु कई वेंदी आहे? पाण वटि एतिरी पज़ीराई आहे जेका सिंध में सिंधी अदाकार खे? मां इहो चवंदमि त शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असांजी सिंधी मीडिया असांखे मान ॾिनो आहे। बल्कि अॼु सिंधी मीडिया असांजी जेको हिकिड़ो दौरु गुज़रियो आहे जॾहिं सिंधी ॻाल्हाइण खां अवॉइड कंदा, पर अॼु असांजे सिंधी चैनल्स ऐं सिंधी ॿोलीअ एतिरी तरक़ी कई आहे जो सिंध जी बल्कि दुनिया जी कुंड कुर्छ मां बि तव्हांखे सिंधी मिलंदो। उहा असांजी हिन मीडिया जी पावर आहे, असांजे जेके सिंधी मीडिया आहे उन जी ई पावर आहे त असां सिंधी अञा ताईं पंहिंजो पाण मञायूं बीठा आहियूं। त बिल्कुलु असांखे हिन मां सुठो रिस्पॉन्स मिले थो। ऐं मां स्क्रीन ते कमु कयो आहे, खोड़ कॉमेडी ड्रामा कया आहिनि, सीरियस ड्रामा कया आहिनि, ऐं सिंधी मीडिया में खोड़ कमु कयो आहे। पर छा आहे त हर कंहिंजी लक हूंदी आहे। मुंहिंजी बाक़ी सिस्टर्स आहिनि, उन्हनि सभिनीनि खे माशाल्लाह सुठो मान, मूंखे बि मान मिलियो आहे, पर हुननि खे हिकिड़ो नालो सुठो मिलियो आहे। ऐं मां विच में लेफ्ट करे वई हुयमि, वरी अचां थी, वरी वञा थी, वरी अचां थी, वरी वञा थी, त हिन जे करे जेको आहे सो थोरो घटि आहियां स्क्रीन। तव्हांजी अमर तमामु वॾो नालो हो सिंध जो। अमा जो को ख़्वाहिश हुई तव्हांजे हवाले सां, उनजो छा हुयो त तव्हां बि इन फील्ड में अचो, या हुनजो इहो ख़्यालु हुयो त तव्हां कंहिं ॿी फील्ड में वञो? असांजी अम्मी असांखे फ्री हैंड छॾियो हुयो, ऐं अम्मा खे जेको मान मिलियो त अम्मा हमेशह चाहींदी त मुंहिंजा बच्चा बि हिन फील्ड में हुजनि। हयाती जो त भरोसो न हूंदो आहे, पर अम्मी पंहिंजी हयाती में हमेशह इहो चवंदी हुई त अगरि सुभाणे परीहं मूंखे कुझु थी थो वञे त जेसि ताईं हिन फील्ड में मुंहिंजा बच्चा हूंदा, मुंहिंजो नालो हूंदो। सिंध TV हमेशह असांजी आवाज़ खे
इंटरनेशनल लेवल ताईं पहुचायो आहे। मां थोराईतो आहियां सिंध टीवी जो बि। अॼोकी जेका हिकु शानदार प्रोग्राम आहे स्टेप जे तरफ़ां, उहा आहे अदाकार जेके सीनियर हुया, लेजेंड हुया असांजा शहबाज़ दुरानी साहब, उन्हनि जे लाइ तकरीब रखी वई आहे। उन में असां लाइव परफॉर्म बि कयो आहे ऐं ॾाढो इंजॉय बि कयो आहे प्रोग्राम खे। ऐं आवाम खे बि असां सदाईं इंजॉय कराईंदा रहंदा आहियूं। सरकारी प्रोग्राम आहिनि जीअं, उन्हनि में साईं मुंहिंजे ख़्याल में लाभियूं जुड़ियल आहिनि। बाक़ी मां सम्झां थो हिन वक़्तु जेको आहे उहो सिंधी फ़नकार खे पोइते रखियो थो वञे। 81 में मैं कराची चला गया, हैदराबाद से। टन्नू अली मोहम्मद से मेरा ताल्लुक़, और सारे फ़नकारों के साथ मैंने भी काम किया। अब मैं कराची जाने का मकसद ये था कि अपने आप को मनवाऊँ, क्योंकि यहाँ एक तो आर्टिस्टों में हमारे ही एका नहीं है कि इस तरह नहीं है जैसे 5 उंगलियां बराबर है। अगर कोई कुछ और बात कर रहा है तो कुछ और बात कर रहा है। एक होकर बात करें, अपने वसाइल के लिए, जिद्दोजहद करें और उसके लिए खड़े हुए एक साथ, लेकिन वो नहीं होता है, एका नहीं है। तो कहने का मकसद ये है कि इंशाल्लाह ताला अभी जो कल्चर मिनिस्टर साहब है और हम भी यहाँ पर सिंध म्यूज़ियम में खड़े हुए हैं, बड़े अच्छे अच्छे काम हो रहे हैं। लेकिन काम तो हो रहे हैं, बिल्डिंगें बन रही है, ये हो रहा है वो रहा है, लेकिन फ़नकारों के लिए कुछ नहीं हो रहा है। फ़नकारों के लिए जो बीमार हैं हमारे, जो लेजेंड जो एक्टर हमारे चले गए, यानी कि जो अपनी हयाती में सब कुछ छोड़कर चले गए, उनका फाका कशी का सिलसिला है घरों में। तो मैं ही चाह रहा हूँ कि ये नहीं है कि 1 लाख रुपए दे दिए, 2 लाख, उनको प्लॉट दिया जाए, उनको मकान दिया जाए, ऐसे लेजेंड आर्टिस्टों की फैमिलीज़ के लिए। और जो जिंदा है उनको भी नवाजा जाए, समझे ना, मुस्तकबिल, क्योंकि उनका मुस्तकबिल अच्छा हो। तो क्योंकि सिंध आपका टीवी के चैनल भी सिंध के हवाले से ही है, तो स्पेशली जो सिंध के आर्टिस्ट हैं, अब पंजाब में आप जाए सब हशाज बशाज है, सब अपने अपने रोजियों पे फ़नकार लगे हुए हैं और ठीक ठाक कमा रहे हैं। लेकिन जब हम सिंध में आते हैं तो बड़ा दुख होता है, चाहे वो बलूचिस्तान हो या कोयटा हो, कोई भी ऐसा वो हो हमारा सूबा। लेकिन स्पेशली सिंध में जो है ना, मैं क्योंकि मैं भी उसमें शामिल हूँ, मैं पूरी दुनिया जाता हूँ, अभी अमेरिका से आया हुआ मैं, पूरी दुनिया जाता हूँ, सिंध कल्चर की प्रचार करता हूँ मैं हर मुल्क में जाकर। लेकिन जब हम अपने पाकिस्तान में आते हैं तो बड़ा दुख होता है, क्योंकि आर्टिस्टों की सुनाई नहीं। तो मैं क्यों बाहर जाऊँ मुल्क, मैं अपने ही मुल्क में अपने कमाऊँ। लेकिन क्योंकि मैं पाकिस्तानी आर्टिस्ट हूँ और मैं पाकिस्तान का कल्चर लेकर बाहर जाता हूँ, मुझे खुशी होती है। लेकिन जब इधर आते हैं तो दुख होता है, क्योंकि फ़नकारों की कोई सुनवाई नहीं है। सिंध जो नाले वारो अदाकार असां सां मौजूदु आहे। मामा लालू जे नाले सां हुन तमामु घणी मशहूरी माणी आहे। असुलु नालो हिन जो अञा ताईं बि केतिरा ई वॾा किरदार आहिनि, वॾा माण्हू आहिनि, उनखे ख़बर न हूंदी आहे, पर मामा लालू जे नाले सां हिनखे सुञातो वेंदो आहे। मामा लालू असां सां मौजूदु आहे। अवां सिंध जा बहितरीनु अदाकार आहियो ऐं सिंधी प्रोग्रामनि में तमामु वॾो कमु कयो आहे। आख़िर छा मसइलो आहे जो असां वटि सिंधी ड्रामा, सिंधी प्रोग्राम, सिंधी अदाकार जेके आहिनि उन्हनि जी पज़ीराई थी नथी सघे, ऐं छा करणु घुरिजे जो उन्हनि जी पज़ीराई थिए? सीनियरिटी ऐं जूनियरिटी जे बुनियाद ते हिते कमु नथो थिए। हिते कमु थिए थो पर्ची जे बुनियाद ते, हिते कमु थिए थो उन बुनियाद ते। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त कल्चर डिपार्टमेंट नांबा ॿ वॾा इदारा आहिनि थिएटर जा न, अॼु ताईं ॿिन्ही डिपार्टमेंट मूंखे को बि स्टेट ड्रामो न ॾिनो आहे। हालांकि आउं घटि में घटि 500-600 जो इंटीरियर सिंध में, जॾहिं सब चैनल कोन आहे सिंधी ज़बान जा, उन ज़माने में उहे स्टेट ड्रामा कया। कराची खां वठी कश्मीर ताईं मुंहिंजो ड्रामो थियल आहे। हाणे मूंखे ॾुख न थींदो त माना मां छो वञा त मूंखे ड्रामो ॾियो, या मुंहिंजी मजबूरी कान्हे का, या उनजी मजबूरी आहे, ठीकु आहे, पर मां ॾिसां इहो थो त ख़बर न आहे छा थो थिए। इन करे ही जेके अहिड़ा प्रोग्राम थियनि था, फ़नकारनि जी पज़ीराई, हुननि खे अवॉर्ड, हुननि जी इज़त अफ़ज़ाई, ठीकु आहे। शहबाज़ अवॉर्ड थिए थो, कल लाला शहबाज़ त ठीकु आहे, ओके, जिन खे पाण मुरादो थियो आहे, पंहिंजी मदद पाण कनि था न, ॾियनि था। पर तव्हां कॾहिं ॿुधो त सिंध जे कंहिं अहिड़े फ़नकार खे जंहिं 45 साल 48 साल ख़िदमत कई हुजे? छा कल शहबाज़ असांजे कल्चर में न आहे छा? पोइ तव्हां कल्चर शो छो था कयो? ठीकु आहे, लतीफ़ अवॉर्ड थिए थो, फ़नो सकाफ़त जो अवॉर्ड थिए थो, छा असां ख़िदमत न कई आहे? मूंखे कॾहिं बि न। हीअ हेॾा वॾा स्टेज हुजनि था, हीअ सॼे सिंध में स्टेट ड्रामा हुजनि था, असांखे नथा ॾियनि। असां सां हिन प्रोग्राम जो महिमान ख़ासि मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां हिन प्रोग्राम में महिमान ख़ुसूसी तौर ते शिरकत कयो आहे ऐं सिंधी जेको असांजो अदाकार आहे, जेको फ़न जी दुनिया जो बादशाह आहे, पर उहो अञा ताईं पज़ीराई हासिलु करे न सघियो आहे।
आख़िर छा मक़सदु आहे, छा जे करे सिंधी अदाकार या असांजो फ़नकार हुजे, गुलूकार हुजे, उहो पज़ीराई छो न करे सघिया आहिनि ऐं कहिड़े जेको आहे सो लाइअमल जो हुजे जो उन्हनि खे कंहिं जॻह ते पहुचाइजे, उन्हनि जी माली सहायता बि थी सघे ऐं उन्हनि जे फ़न खे बि सॼी दुनिया अंदरि पहुचाए। साईं ॻाल्हि इहा आहे त असांजो लोकल जेको बि फ़नकार आहे, मक़ामी फ़नकार, त उहो वीचारो ॾाढो, हालांकि आहे ॾाढो टैलेंटेड, ॾाढो बहितरीनु आहे, पर उनखे उहा सहायता न आहे, उनखे उहे फैसिलिटीज़ न आहिनि जंहिंमें उहो उभरी सघे। ठीकु आहे, माली सहायता बि पंहिंजी जॻह ते, पर मां सम्झां थो त फ़नकार खे माली सहायता जी ज़रूरत न आहे। हो वीचारो बुख में, उञ में, तकलीफ़ुनि में बि परफॉर्म कंदो थो रहे, छो जो इहो हुनजे अंदरि में बिल्ट इन आहे, अंदरि में चिप आहे। पर हुनजी जेका उहा बिल्ट इन चिप आहे, जेको हुनजो टैलेंट आहे अंदरि, उनखे उजागर त करिणो पवंदो न। उहा त कम अज़ कम हुनखे सपोर्ट हुजे न, माली न हुजे, पैसा उहो नथो घुरे, पर उहो इहो त ज़रूरु घुरंदो त हुनखे मौक़ा ॾिना वञनि त उहो पंहिंजे जेको अंदरि जो टैलेंट आहे उनखे ज़ाहिर करे। हिते उहे मौक़ा बि न आहिनि। अॻे हुआ, तव्हां ॾिसो, अॻे हिकिड़ो चैनल हो, सिर्फ़ु PTV हूंदो, ऐं उन ते बि जेको मक़ामी प्रोग्राम आहे उहो शायदि अधु कलाक या कलाक ईंदो, हिकिड़ो चैनल हो। पर तंहिंजे बावजूदि असांजे उन PTV मां केॾा वॾा वॾा नाला निकिता। शहबाज़ दुरानी साहब हुतां निकितो, शफ़ी महमद शाह, मंसूर बलोच, मंज़ूर कुरैशी, सकीना समूह साहिबा, मुमताज़ कमल साहिबा, इहे उतां निकिता न। उन्हनि खे कहिड़ी माली सहायता थी, पर ऐं हिकिड़ो ई चैनल हो, पर उन्हनि खे एॾो बूस्ट मिलियो उतां, उन सिर्फ़ु अधु कलाक जे प्रोग्राम में एॾी सपोर्ट मिली। स्टेज बि हिकु वॾो फन आहे, स्टेज ते वेही कंहिं माण्हूअ खे स्टेज ते घुराइणु, इहो बि हिकिड़ो कुदरती ॾात आहे ऐं तमामु वॾो फन आहे। उन हवाले सां दानिश वॾो नालो आहे, असां सां मौजूदु आहे। असांजो जेको सिंध जो टैलेंट आहे उनखे जीअं दुनिया जे अंदरि टैलेंट खे वॾी पज़ीराई मिलंदी रही आहे, पर सिंध जे टैलेंट खे पज़ीराई नथी मिले। आख़िर छा मक़सदु आहे ऐं छा कजे जो असांखे उन टैलेंट खे अॻिते आणिजे। असांजा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो आर्ट, उन्हनि जो हुनर उरूज ते आहे, पर जेकी लॉबीज़ ठहियल आहिनि हू पंहिंजे ई गैदरिंग्स खे, पंहिंजे ई फ्रेंड्स खे जेके वेझा हूंदा आहिनि उन्हनि खे हू सपोर्ट कंदा आहिनि। ऐं जेकी बल्कि हद आहे त जेके सिंध जा एवॉर्ड्स हूंदा आहिनि या सिंध जो टैलेंट हूंदो आहे हू हुनखे ॿिए हंधि शो करे ऐं पंहिंजे हिसाब में रखंदा आहिनि। हद इहा आहे त जीअं कुझु गेम्स हूंदा आहिनि, लाइक क्रिकेट आहे या फुटबॉल आहे, त प्लेयर्स खे ॿाहिरां खणी ऐं हू चैम्पियन थी वेंदा आहिनि। त आर्टिस्ट सिंध जा हूंदा आहिनि पर हुनखे हू यूटिलाइज़ कंदा आहिनि। त ज़रूरी आहे त सिंध जे आर्टिस्ट खे सिंध तरफ़ां पज़ीराई मिले ऐं मोटिवेशन मिले। तव्हां ॾिसजो त जीअं माज़ी में हुकूमतूं कयूं आहिनि दिलनि ते आर्टिस्टनि, सिंध जे आर्टिस्टनि, हाणे बि कंदा। सूफ़ी सतार सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सूफ़ी, ही तव्हांखे कॾहिं खां शौक़ु पैदा थियो ऐं कीअं पिया सम्झो त तव्हां जेतिरो फ़न जो मुज़ाहिरो कयो था या जेतिरो तव्हांजो टैलेंट आहे ओतिरी तव्हांखे हिन सोसाइटी में मोट मिले थी, ऐं मोट मिले थी या नथी मिले, अञा तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि जी खोट आहे जेका थियणु घुरिजनि, ज़रूरतूं पूरी? असां हिन नृत्य खे पंहिंजी ज़िंदगी करे छॾी आहे। तंहिं करे छो जो तव्हांजे दिलि में किथे न किथे जॾहिं कंहिं ॻाल्हि खे वठी करे थोरो बि शक शोबो हूंदो आहे त बाबा हीअ शइ ख़राबु आहे, पोइ तव्हां हुनखे छॾे ॾींदा आहियो। जॾहिं तव्हांखे को टॉन्ट कंदो आहे, तानो मेणो ॾींदो आहे, त मां सम्झां थो त हीअ मुंहिंजो जो कमु आहे हिकु आलीशान कमु आहे। तंहिं करे मां हिनखे अपनायो आहे ऐं दिलि सां अपनायो आहे। मूंखे किथे बि को शक शोबो कोन्हे त हीअ को कमु ख़राबु आहे। ऐं रक़्स त इंसानी फितरी आहे, राग हुजे या नृत्य हुजे उहो इंसान जी फितरत में शामिलु आहे। जॾहिं तव्हां रक़्स नृत्य जॾहिं ॾिसंदा आहियो, रक़्स ॾिसंदा आहियो, तव्हां यकीनन सुरूर ईंदो आहे। राग ॿुधंदा आहियो तॾहिं बि तव्हांखे सुरूर ईंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां राग ॿुधंदा आहियो जेको नृत्य नथो बि करे, उनजी आङुरियूं बि नृत्य कनि थियूं, उनजो पेर बि नृत्य करे थो, उहो इंजॉय कंदो आहे। त जीअं मानी खाइणु असांजी फितरत में शामिलु आहे, तीअं नृत्य ऐं राग बि असांजी फितरत में शामिलु आहे। ऐं यकीनन तकलीफ़ूं आहिनि हिन माशरे में, हिन शइ खे खणी हलणु ॾाढो ॾुखियो आहे। कीअं पिया ॾिसो अॼु हीउ जेको शहबाज़ दुरानी एवॉर्ड आहे उनखे, ऐं इन में जिन अदाकारनि गुलकारनि शिरकत कई आहे, सिंधी फ़न जे हवाले सां फ़न हिन वक़्तु किथे पहुतो आहे ऐं कहिड़ी ज़रूरत आहे अञा बि फ़न खे, सिंधी फ़न खे ख़ासि तौर ते जेके असांजो आर्टिस्ट आहे उनखे हिमत अफ़ज़ाई कराइणु, वधीक पज़ीराई हासिलु करण लाइ छा करणु घुरिजे? शहबाज़ साहब त हाणे लिखित अदाकार असांजो अकेडमी हो ऐं माशाल्लाह बहितरीनु एक्टर, बहितरीनु शख़्सियत,
उन नाले सां अवॉर्ड पियो थिए असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे त कंहिं एक्टर जी इहा भेटा थींदी आहे त असांखे ख़ुशी थींदी आहे त उन फन ते अवॉर्ड तक़रीब त ज़ाहिर न त ईअं आहे रिज़ल्ट आहे हिकिड़े आर्टिस्ट जो ऐं हिकिड़ी जो मतिलबु महिनत जो हिकिड़ो रिज़ल्ट आहे अवॉर्ड अहिड़ा हुअणु घुरिजनि तमामु सुठी ॻाल्हि आहे। शहबाज़ दुरानी जे हवाले सां छा? शहबाज़ दुरानी जे हिसाब सां असांजा अकेडमी आहे असांजो मोहतरम जनाब हो असां वटि असां गॾु कमु कई असांजो एज़ाज़ु आहे असां लाइ असां वटि बि कमु कई फिल्मनि में लास्ट फिल्म मुंहिंजी हुअसि जज़्बाती नाले सां जंहिंमें उन्हनि मरून साहब खां पूरी आज़ान बि ॾियारीसीं अंधे जो कैरेक्टर कयो हुई मुंहिंजी पंहिंजी लिखियलु हुई ऐं एज़ ए डायरेक्टर बि हुउसि हुन में जज़्बाती में जंहिंमें हुन कैरेक्टर इहो कयो लास्ट उन जी फिल्म हुई उन खां पोइ अलाह सां इहे अमान हुई उहो दुनिया मां लाॾाणो करे वियो बहरहाल उन खां असां घणो कुझु सिखियो। असांजे सिंध में तमामु वॾो टैलेंट आहे हुनखे सपोर्ट खपे थी जेका सपोर्ट जंहिंजो कमु आहे माना जेको आहे सो माना सपोर्ट करण में जीअं इदारा आहिनि टीवी आहे रेडियो बि दौरु आहे वरी जेको टीवी बि आहे वरी जेका त मुख़्तलिफ़ चैनल्स आहिनि हुननि खे खपे थो त हुननि खे अहिड़े माना आर्टिस्टनि खे मंज़र आम ते वधीक ॾेखारिजनि जीअं माना हुननि खे पज़ेराई हुननि खे मिले हुननि खे प्रोग्राम मिली सघनि उनखे रोज़ी रोटी थी सघे ईअं त माना जेकॾहिं माण्हू आर्टिस्ट सुठो बि आहे ॻाए बि सुठो थो ऐं जेको आहे घर में वेठो आहे त पोइ हू पंहिंजे पाण खे हू माना तमामु कमतर सम्झंदो अलाए मूंखे छा थियो आहे एतिरा माण्हू वञनि था प्रोग्रामनि ते ही असल में असांजे इदारनि खे असांजे चैनलनि खे जेको आहे खपे थो त हुननि खे वीचारनि खे उजागर कनि छो त किथां बि इज़त ॾियण वारो त परवरदिगार आहे हू जंहिंखे बि ॾेई छॾे हुनजी मर्ज़ी आहे ऐं जेको आहे सो माना हर दौर में अहिड़ा आर्टिस्ट बि ईंदा रहिया आहिनि मंज़र आम ते पर हुननि सां इहो न आहे त माण्हू पाण टेंशन वठी बीमार थी वञे पंहिंजी कोशिशि जारी रखे किथे न किथे कंहिं न कंहिं मोड़ ते ज़िंदगी जे मोड़ ते रब साईं ॿुधे थो ऐं जॾहिं हू ॿुधे थो त पोइ हुन जहिड़ो को बि नथो थिए। शहबाज़ दुरानी अवॉर्ड में जो अवां ॿिया आहियो हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में प्रोग्राम थी रहियो आहे कीअं लॻो अव्हांखे हिकिड़े वॾे लीजेंड अदाकार जे हवाले सां अवॉर्ड तक़रीब ऐं सिंध जा वॾा नाले वारा अदाकार गुलूकार फ़नकार हिते गॾु थिया आहिनि कीअं लॻो? मूंखे सच पुछो त ॾाढो सुठो थो लॻे ऐं इहे जेके तक़रीबूं आहिनि अवॉर्ड जेके आहिनि इहे थींदा रहनि छो त जेके असांजो जेको सिंधी जेको टैलेंट आहे ऐं उनखे जॾहिं अवॉर्ड ॾिनो थो वञे त सम्झो उनखे मज़दूरी ॾींदी वञे उनखे हिकिड़ो मान ॾिनो थो वञे त मुंहिंजी त इहा ख़्वाहिश आहे त जेके असांजा चैनल जेके आहिनि जेके इदारा आहिनि उहे बि अवॉर्ड तक़रीबूं रखनि त जीअं जेके उते परफॉर्म कनि था जेके एतिरी महिनत सां पंहिंजो हिकिड़ो नालो ठाहिनि था चैनल जो नालो था ठाहिनि चैनल जेको जेकॾहिं असांखे मान ॾिए थो त आर्टिस्टनि जे करे हिकिड़ी शइ हले थी त मां चाहींदसि त इहे अवॉर्ड शो जी जेके तक़रीबूं आहिनि इहे हलनि। शहबाज़ दुरानी अवॉर्ड तक़रीब हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में जारी आहे ऐं सिंध जे अदाकारनि फ़नकारनि गुलूकारनि शाइरनि अदीबनि आर्टिस्टनि ऐं जेके लेखक आहिनि ड्रामनि जा गाननि जा उन्हनि बि वॾे अंग में शिरकत कई आहे। शहबाज़ दुरानी सिंध जो हिकिड़ो वॾो नालो हो वॾो टैलेंट हो उन ते सरकारी लेवल ते अहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं थियणु घुरिजनि। शहबाज़ दुरानी खां वधीक ॿिया बि जेके सिंध सां लाॻापियल मुख़्तलिफ़ गुलूकार हुया या अदाकार हुआ उन्हनि जे लाइ बि तक़रीबूं थियणु घुरिजनि बहरहाल न थियण जे करे जेके असांजा नवां नौजवान ऐं सीनियर आर्टिस्ट आहिनि उहे पाण में चंदो करे पंहिंजी मदद पाण त अहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं करे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। उन सिलसिले में हिन सॼी तक़रीब जो जेको मुख्य महवर आहे अकील कुरैशी बि सिंध जो वॾो टैलेंट आहे ऐं सिंध जो वॾो नालो आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था अकील हीउ जेको तव्हां पंहिंजी मदद पाण त हर 15 ॾींहं महीने 2-4 प्रोग्राम कयो था उन में स्टेज जा प्रोग्राम आहिनि टैलेंट प्रोग्राम या जेके तव्हांजा अदाकार आहिनि उन्हनि जे मान में मंटा में अवॉर्ड या मुख़्तलिफ़ उन्हनि जूं सालगिरहूं तक़रीबूं कयो था आख़िर छा मसइलो आहे कहिड़ो सबबु आहे जो सिंध जो टैलेंट दुनिया जे टैलेंट वांगुरु पज़ीराई हासिलु करे न सघियो आहे? छा टैलेंट में कमी आहे या असांजे इदारनि में कमी आहे? सबबु छा आहे? ॾाढो अफ़सोस थींदो आहे त डिग्रेड कयो वेंदो आहे असांजे सिंधी आर्टिस्ट खे। मां को क़ौम परस्त जी ॻाल्हि नथो कयां पर इहा हक़ीक़त आहे। उते ॿियनि ॿोलियुनि में जंहिंखे तव्हां क़ौमी ॿोली चओ था उन जे आर्टिस्ट खे तमामु घणो प्रमोट कयो वञे थो उनजी फीसिस वधीक आहिनि असांजे लाइ फीसिस न आहिनि इन जे करे असां पंहिंजी मदद पाण तहत अहिड़ा इवेंट कयूं था जीअं हीउ टैलेंट
या ही जेको असांजो आर्ट आहे इहो ख़तमु न थिए। इन जे करे स्टेप्स आहे ई इन जो मक़सदु आहे स्टेज टीवी आर्टिस्ट प्रोमोटर सिंध, इहो तनज़ीम जो मुकमल नालो आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध खां रजिस्टर्ड आहे। तव्हां ॾिसो था असीं काफ़ियूं सारियूं इहे तक़रीबूं कयूं था, जिन में 80% तक़रीबूं जेके आहिनि से असीं पंहिंजी मदद पाण तहत कयूं था, ऐं कुझु तक़रीबूं अहिड़ियूं आहिनि जिन में असां सां कल्चर डिपार्टमेंट आहे या नापा आहे को ताउन कंदा आहिनि। बाक़ी असीं पंहिंजी मदद पाण तहत इहो प्रोग्राम कंदा आहियूं। मुंहिंजी बाला अख़्तियारनि खां इहा गुज़ारिश आहे त ख़ुदारा सिंधी आर्टिस्टनि जी परगौर लहो। सिंधी आर्टिस्ट जेके बि आहिनि उहो तव्हां ॾिसो, दीवारें जंगल ये PTV जा उहे शाहकार ड्रामा आहिनि जिन रोड सुन करे छॾिया हा, जिन उर्दू ट्रांसलेट में जॾहिं गुलाबी उर्दू में इहे ड्रामा थिया हा त उहे अॼु बि माण्हुनि खां नथा विसरनि। सिंधी आर्टिस्ट टैलेंटेड आहे पर उनखे प्रमोट करण जी ज़रूरत आहे। शहबाज़ दुरानी जे हवाले सां छा चवंदा? त शहबाज़ दुरानी बि को वॾो टैलेंट हो, पर उन जे हवाले सां तव्हांखे के यादगिरियूं? सर, दुरानी साहब जी यादगिरी आहे जेके असीं 12 सालनि खां कंटिन्यू रखंदा था अचूं। मरहूम शहबाज़ दुरानी जी हयाती में ही अवार्ड शो शुरू थियो हो। उन खां पोइ असांखे ख़बर न हुई त को असां सां विछड़े थो, हुनखे ॼण ख़बर हुई। शहबाज़ दुरानी अवार्ड तक़रीब हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम हॉल में जारी आहे ऐं सिंध जे टैलेंट शिरकत कई आहे। सिंध जा अदाकार, गुलूकार ऐं आर्टिस्ट जेके मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ शहरनि बि वॾे अंग में शिरकत कई आहे। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। हिसाब ही जेको सिंध जा जेके असांजा अदाकार आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत हैदराबाद जे मुख़्तलिफ़ हालनि में प्रोग्राम करे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, पर सरकारी लेवल ते उन्हनि जी उहा पज़ीराई नथी थी सघे। छा सबबु आहे जो उन्हनि जी पज़ीराई नथी थिए ऐं उनखे पज़ीराई कीअं हासिलु करे सघिजे थी? बिल्कुलु असां चवंदासीं हैदराबाद जा पूरी सिंध उन शुक्रगुज़ार आहे जेके मुख़्तलिफ़ माण्हू दोस्त आहिनि, अदाकार आहिनि, फ़नकार आहिनि, आर्ट्स काउंसिल ठाहियूं आहिनि ऐं उन हिसाब सां पंहिंजो पाण मुरादो प्रोग्राम कनि था, माण्हुनि खे इंजॉय कराइनि था ऐं जेके टैलेंट माना उजागर थियनि था पूरे सिंध मां उनखे अॻिते वठी वञनि था। पर बदकिस्मती इहा आहे जो सिंध गवर्नमेंट जा जेके जे सकाफ़त खातो ई आहे ठहियो इन लाइ त उनजी माना मदद करनि, उनजी पज़ीराई करनि, उन्हनि अहिड़ा प्रोग्राम अचनि ऐं ख़ासि करे ब्यूरोक्रेट जेके असांजा हितां जा हैदराबाद जा ई उहे तारीख़ छो त घटि में घटि न हुअण जे बराबरि ईंदा आहिनि। अरे यार असां त कुझु कोन था घुरनि, अदाकार फ़नकार पंहिंजो पाण कनि था, सिर्फ़ु तव्हां खां तव्हांजो टाइम घुरनि था, उहे बि कोन था ॾियनि। मां इहा अपील कंदुसि सिंध गवर्नमेंट खे, स्पेशली जेको सकाफ़त जो वज़ीर आहे साईं ज़ुल्फ़कार शाह या मुरादी शाह, पर इहे अदाकार जेके वेठा आहिनि इहे तव्हांजा मोहताज न आहिनि, तव्हांजे मोहबत जा बुखिया आहिनि। महिरबानी करे कम अज़ कम उन्हनि खे टाइम ॾियो, उन्हनि जे प्रोग्राम में अचो त मां सम्झां थो हिन जे प्रोग्राम में 4 चंड लॻी वेंदा। इन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में अव्हांखे सिंध जे अदाकारनि ऐं गुलूकारनि सां मुलाक़ात कराई। उन्हनि जो चवणु आहे त सिंध जे टैलेंट खे अञा ताईं उहा पज़ीराई मिली न सघी आहे, जंहिंजे करे सिंध जे टैलेंट खे पज़ीराई ॾियणी आहे त जेके इदारा आहिनि, ख़ासि तौर ते सरकारी इदारा, सकाफ़त खातो या सिंध हुकूमत, उहे उन्हनि खे उहे प्लेटफॉर्म फ़राहम कनि त सिंध जे टैलेंट खे वधीक पज़ीराई मिली सघे थी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाइण ते पतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकिड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।